कशमोर थाणे जी हद गुलण सखी कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो जोरखाणी मज़ारी गैंग ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ते वॾो ऑपरेशन कयो वियो आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन जी निगरानी एसएसपी कशमोर मोहम्मद मुराद घांगरो, एएसपी कशमोर मोहम्मद आशिर, सीआईए पासबान ऐं रेंजर्स ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे एसएचओज़ ऐं पुलिस नफ़री हिस्सो वरितो। दौरान पुलिस ऑपरेशन में पुलिस ऐं धाड़ियलनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी। पुलिस जी जवाबी फायरिंग में 4 धाड़ियल मारिजी विया, 2 ॾोहारी ज़ख़्मी थी पिया। पुलिस ऐं रेंजर्स इलाइक़े खे कड़ो चाढ़े मारिजी वियल धाड़ियलनि जा लाश हथ करे ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कया आहिनि ऐं वॾी मिक़दार में हथियार हथ करे 3 ॼणनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। पुलिस ऑपरेशन खे वसी करे छॾियो आहे। एसएसपी कशमोर मोहम्मद मुराद घांगरो राब्तो करंदे ॿुधायो त पुलिस ऐं रेंजर्स जो कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि जे घरनि जे मथां घेरो तंग करे छॾियो आहे। फरार ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ज़िले कशमोर हेठि कंदकोट में अमन अमान जी फिज़ा बहाल कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। कशमोर पुलिस खे वॾी कामयाबी मिली आहे।